सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह फरमाया जेको हिननि 10 ॾींहंनि जी इज़त करे ज़ुलहज जा 10 ॾींहं पहिरीं ज़ुलहज खां 10 ज़ुलहज ताईं अदब एहतराम करे त अलाह साईं 10 शयूं अता कंदुसि। पहिरियों उम्र में बरकत थींदसि, ॿियो माल में इज़ाफ़ो थींदुसि, माल जे पुठियां सॼो ॾींहुं माण्हू लोड़े थो मज़दूरी करे थो, सुबुह जो ड्यूटी, मंझंदि जो ड्यूटी, शाम जो ड्यूटी, अला मां बि कमायां माई बि कमाए न त घर नथो हले। आबा तूं ड्यूटी कर जोड़े खे छॾ चए मोनी साहिबु तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां त सादड़ा माण्हू तव्हांखे दिमाग़ किथे थो कमु करे, अहिड़ी महांगाई जो दौर आहे, 12 बचे कमा पोइ थी पूरो थिए। तंहिंजे करे माई मिले का नौकिरी आई मास्तरियाणी हुजे डॉक्टरियाणी हुजे त पोइ कमु थींदो न त घर नथो हले। ऐं टियों अल हिफ़्ज़ुल अयाली ॿारनि बचनि जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अलाह खणंदुसि। चोथों अत तकफ़ीरुल सय्याती गुनाह अलाह मिटाईंदुसि। पंजों अत तदईफ़ुल हसनाती नेकियूं डबल कंदुसि, 2 नफ़िल पढ़ी चइनि जो सवाबु, 50 रुपया अलाह जी राह में नहीं 100 रुपये जो सवाबु इन्हनि 10 ॾींहंनि में। ऐं छहों उन जे ऊंदाहिनि खे अलाह साईं रोशनी में तब्दील कंदो, अज़ियाउल ज़ुलमाती क़यामत जे ॾींहुं रुॻो अंधेरो हूंदो, रोशनी हितां खणी वञिबी, ऊंदाहिनि खे अलाह साईं रोशनी में बदिलाईंदो। ऐं सतों अमलनामा जॾहिं तुरंदा त हिन जो नेकीअ जे तराज़ू पलड़ो भारी थी वेंदो। अमलनामे जी तौर महिल इन जे नेकीअ जो जेको आहे सो पलड़ो भारी थी वेंदो। हाणे नेकी जो पलड़ो भारी थी वियो त मुसीबत खां बची वेंदो। ऐं मुसीबतुनि खां छुटकारो अन नजात मिन दरकाती मुसीबत खां छुटकारो मिली वेंदो, परेशानी ॾुख ॾोलाइनि खां। ऐं दर्जा बुलंद थींदसि, माण्हू चवंदा आहिनि अलाह साईं मुंहिंजे वॾे जा दर्जा बुलंद कर। त इहे 10 शयुनि जो 10 ॾींहंनि जे एतिराम सां अलाह साईं 10 शयूं अता कंदो। ऐं अतसीलुल सकराती हिकिड़ो नंबर, सकरात सवली थींदसि, साह सवलो निकिरंदो, अदा साह ईअं वियुसि जीअं तो ॾिठो न मूं ॾिठो, ॾुखियाई कान्हे। ॿियो बाबा मरे सकरात साईं दुआ घुरो, मोनी साहिबु वठी अचो हाफ़िज़ खे वठी अचो यासीन पढ़ेसि, पोइ मश्करी ॻाल्हायूं मोला भिलो करीसि या ढिलो करीसि, हाणे त अची फाथाऊं साह न निकिरे गर्भाती परेशान। जेकॾहिं इन 10 ॾींहंनि जो अदब एहतराम करे अरबा या ख़मीस खां हज जो महीनो शुरू थियण वारो, हिन अरबा या ख़मीस खां इन जे करे इन 10 ॾींहंनि जो हाणे एहतराम कजे कीअं, सवाल इहो पैदा थिए थो त इन 10 ॾींहंनि जी इज़त एहतराम थींदो कीअं। जीअं मूं तव्हांखे पहिरीं बुख़ारी शरीफ़ हदीस ॿुधाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन 10 ॾींहंनि में ख़ैर ख़ैरात करणु, ज़िक्र अज़कार करणु, नफ़िल पढ़णु, ग़रीबनि मिस्किननि सां भलाई करणु, उनखे ॾियणु, इहो अलाह ताला वटि वधीक पसंदीदा अमल आहे। साहबा जिहाद फी सबिलिल्लाह खां वधीक आहे। हा बाक़ी उहो मुजाहिद जेको अलाह जी राह में निकितल आहे उहो त अज़ीम आहे, जेको हितां इरादो करे थो उन खां वधीक आहे। ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन शय्य जनाज़तन कअन्नमा शय्य जनाज़त शुहदाई। मदीने वारे मीर फरमायो जेको इन्हनि 10 ॾींहंनि में कंहिं जनाज़े जे पुठियां हलियो, क़ब्रिस्तान ते हलियो, ताक़त अथसि त कुलो ॾिनई, न त गॾु हलियो पई कमज़ोर आहे त ॼण उहो शहीद जे जनाज़े में हलियो। शहीद जो मर्तबो आहे जो शहीद लाइ अलाह जे थो त उनखे मुअल चयो इहे ज़िंदा आहिनि। ऐं शहीद जो मर्तबो आहे शहीद जे शहादत जो रतु अञा ज़मीन ते किरंदो ई न आहे, अलाह हुनखे पंहिंजो दीदार कराईंदो, शहीद लाइ जन्नत आहे। ॼण हिन शहीद जे जनाज़े सां गॾु हलियो। रसूलुल्लाह फरमायो मन हदर मजलिस में मजालिसिल इल्म कअन्नमा हदर मजालिस अंबिया अल्लाह व रसूली। हिननि 10 ॾींहंनि में मदीने वारे मीर फरमायो कंहिं इल्मी मजलिस में शरीक थियो। अब शाम जो इशा खां पोइ सुम्हणी किताब हदीस जो पढ़ंदा आहिनि, तबलीग वारा पढ़ंदा आहिनि, फ़ज़ाइल अमाल, को बेश्ती ज़ेवर, को जन्नती ज़ेवर, किथे क़ुरान शरीफ़ जो दर्स थींदो आहे, किथे हदीस जो दर्स थींदो आहे। जेको 10 ॾींहंनि में इल्मी मजलिस में शरीक थियो, मस्जिद में न त घर दीनी किताब पियो आहे, क़ुरान माना सां पढ़े, हदीस जो किताब पियो आहे घर में मौजूदु आहे, या भला न त क़ुरान जी का तशरीह बयानु वेही गॾु गैदरिंग में 4 ॼणा वेही दीनी किताब वेही पढ़ियूं, भाउ भेण माउ पीउ, जेको वांदो हुजे मजलिस चइबो आहे घटि में घटि 2 हुजनि, गैदरिंग मीटिंग अकेले सां कान थींदी, पोइ उहो वेही रोज़ाने 10 मिंट रुॻो 10 ॾींहं असां इहो अमल कयूं त ॼण इहो अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि जी मजलिस में शरीक। हिते जो कंहिंखे सदर जो दावतनामो मिले, कोट पंहिंजे पार्टी बिरादरी चङे मुड़ जो दावतनामो मिले त सभिनी खे ॾसींदो दा असांखे बि दावत आहे, कार्ड फोटो कढी नालो लिखी असां बि उते पहुचंदासीं। हाणे फेसबुक ते धूम लॻी पई आहे, अब मूंखे पंहिंजे पार्टी जे चङे मुड़ जो दावतनामो मिलियो आहे, भली पार्टी जो न बि हुजे, को वॾो माण्हू हुजे, दावत मिली, साईं थोरी सेल्फी त कढायो, मां बि साईं सां मिलाणे बद ते मिलियुसि। जेको माण्हू 10 ॾींहं हिन दीनी मजलिस में वेठो, इल्मी मजलिस में वेठो, रोज़ानो 10 मिंट हिकिड़ो मामूल बणाए, उन मजलिस खे सवलो तरीक़ो इहो आहे त हदीस जो किताब क़ुरान माना सां, अॼुकल्ह त डेटा सफ़ा सवली लॻी पियूं आहिनि, उहो वेही पाण भाउ भेण गॾु वेही पढ़नि,
भाउ खे विहारे 2 मिंट ॿुधाए मां 10 मिंट हिकिड़ा पाण रोज़ु कढंदासीं। अमा मसरूबाद बाबे सां वेही अजायो जो कचहरियूं ड्राड़ ठका खां बहितर आहे इहे 10 ॾींहं रोज़ानो हिकिड़ा 10 मिंट कढे त ॼण अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि जी मजलिस में शरीक थियो। ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तसद्दक़ जे ख़ैर ख़ैरात कयो माण्हुनि खे ॾिनई इन्हनि 10 ॾींहंनि में ॼण त इन पंहिंजो ख़ैर अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि खे ॾिनो। तव्हां जो हिकिड़ो को वॾो अलाह जो वली पैगम्बर अथनि अलाह जो वॾी बरगुज़ीदा माण्हू नेक माण्हू तव्हां उनखे पंहिंजे तरफ़ां हदियो ॾियो 50 जो 100 जो 5000 जो हो तव्हांजो हदियो क़बूल करे कहिड़ी ख़ुशी थींदी या नेक माण्हू मां उनखे लिफ़ाफ़ो ॾिनो दिलि सां हुन मुंहिंजो क़बूल ख़ुशी थिए थी ॾेई बि पाण आयासीं ख़ुशी बि थिए पई त जे हिन 10 ॾींहंनि में ख़ैरात कई बाबा घणो न जेकॾहिं ग़रीब आहे त 10 रुपया त रोज़ु ॾेई सघे थो न 100 500 1000 न 10 रुपया त रोज़ु ॾेई सघे थो। इहे 10 ॾींहं लाज़िम करे छॾे ग़रीब भाउ आहे ग़रीब भेण आहे ग़रीब भाणेजा आहिनि उन्हनि खे बि ॾेई सघे थो बाक़ी माउ पीउ न उन्हनि खे हूअं ई ॾियणो उन ते सदको ख़ैरात न थींदी बाक़ी भेण भाणेजा बासी पुफी पहिरीं माइट पोइ पाड़ेवारा त इहो 10 ॾींहं पाण ते लाज़िम करे त पहिरीं हिन अरबा ख़मीस खां ज़ुल जा 10 ॾींहं इहा ख़ैर कंदुसि त पोइ ॼण इन पंहिंजो ख़ैर अलाह जे नबियुनि ऐं रसूलनि खे ॾिनो। इहे त सफ़ा सोला अमल आहिनि। रसूलुल्लाह फरमाया मन लतफ़ फ़ी आबि यतीमिन लतफ़ अल्लाहु तआला बिही फिल क़ियामत तहत ज़िल अर्शी जंहिं कंहिं यतीम सां महिरबानी कई ॿार जी शफ़क़त कईंसि इन्हनि 10 ॾींहंनि में अलाह ताला इनखे क़यामत जे ॾिहाड़े अर्श जे हेठां विहारे इन ते महिरबानी कई। क़यामत जो ॾिहाड़ो छा हूंदो धरती ट्रामे वांगुरु ततल हूंदी लोह जीअं तपंदो आहे वारियासो जीअं इलाइक़ो तपंदो आहे वारी ते तव्हां बिना चपल जे पंधु त करे ॾेखारियो इन ततल धरती महिल जेकॾहिं रब जे अर्श जी छांव मिली वञे रब जी महिरबानी मिले छा थींदो ॿाहिरि उस आहे हींअर चपल बि न हुजनि कंहिंखे धिका ॾेई ॿाहिरि कढो त बि चवंदो न मां हिते वेठो आहियां भली पखो न हले ॿेड़ी ॿाहिरि न कढो चपल अब तुंहिंजी सज़ा हितां खां वठी रोड ते पंधु वञ चई न डंडा भली हणो पंधु न वञी पेर सड़ी वेंदा। उन ततल धरती ट्रामे महिल कंहिं यतीम ते दुनिया में महिरबानी कई अलाह साईं हुनखे अर्श जी छांव जे ठहिराईंदो। ॿी हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको यतीम जे मथे जे मथां हथ थो रखे शफ़क़त वारो बाज वारो हथ जे हेठां जेतिरा वार ओतिरियूं नेकियूं इहे वार त ॻणे ई कोन सघिबा हूअं बि यतीम सां महिरबानी कजे ॿार जी शफ़क़त कजे पर हिन 10 ॾींहंनि जो ख़ुसूसी एहतमाम कजे ऐं जॾहिं इहो एहतमाम कंदासीं हूअं बि कजे हिन ज़िलहज जे 10 ॾींहंनि में सैयदना हज़रत बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी अरबउन लम यकुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यकुन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतरुकुन चई 4 शयूं नफ़िली कम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सां कंदा हिननि 10 ॾींहंनि में कहिड़ो सलास सौम अशर ज़िलहज ते हिननि पहिरीं ज़ुलहज खां 9 ज़ुलहज जो रोज़ो पाबंदी सां साईं रखंदा हुआ। ॿियो आशूरा जो रोज़ो 2 मुहर्रम जो पाबंदी सां रखंदा हुआ। टियों हर महीने सौम सलासत अयामिन मिन कुल्ल शहरिन हर महीने 3 रोज़ा अयाम 20 जा रोज़ा आहिनि 13 14 15 इहे इस्लामी तारीख़ूं ऐं चौथों फजर जूं 2 सुनतूं पाबंदी सां पढ़ंदा हुआ फ़र्ज़ सां अॻु में फजर जूं 2 सुनतूं इहे 4 नफ़िली कम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सां कंदा। ग़ालिबन हज़रत जाबिर खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इन ज़ुलहज जे पहिरीं ज़ुलहज खां 9 ज़ुलहज ताईं रोज़ा रखंदो हर रोज़े जो सवाबु साल जे रोज़े जो सवाबु मिलंदो। रोज़ो हिकु ॾींहुं रखियईं साल जे रोज़े जो सवाबु फरमाई हज वारो ॾींहुं माना 9 ज़ुलहज यौम अरफात इन ॾींहुं रोज़ो रखियईं अलाह साईं 2 सालनि जा गुनाह माफ़ु कंदो। केॾो सौदो सस्तो आहे नेकियुनि जी सीज़न आहे को खणी खणी अबा फिलाणो भाॼी वारो हिकिड़ो थो 50 रुपया किलो ॾिए हू 45 रुपया किलो थो ॾिए ड्रोड़ियूं ते पहुचंदासीं वठणी हूंदो किलो पटाटा त 5 किलो वठी ईंदासीं अबा हू जेकॾहिं खंड जो कटो हिकिड़ो 1000 रुपये में थो ॾिए ॿियो 990 रुपया थो ॾिए 10 रुपया रियायत ते उते वञी पहुचंदासीं। हिते त हिकिड़े रोज़े ते 2 सालनि जा गुनाह माफ़ु थियनि हिकिड़े रोज़े ते साल जे रोज़े जो सवाबु मिले केॾी वॾी अमलनि जी सीज़न आहे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाबंदी सां कंदा। इरादो त कयो अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो नियत त कजे इरादो कजे हिन ज़िलहज जे ॾींहंनि में हज़रत सईद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा उनखे हिन 10 ॾींहंनि जी इबादत पसंदि ईंदी इहा त अजब लिल इबादत एॾो उनखे पसंदि ईंदी जो पाण राति जो फरमाए ला तुत्फ़िउ सुरुजुकुम लयालिल अशर पहिरीं ज़ुलहज खां 10 ताईं इहे 10 राति जो बतियूं न ठारियूं बतियूं खुलियल हुजनि सूरज चइबो आहे सिराज जो चइबो आहे माना ॾीआ अॻे ॾीआ ॿारींदा हाणे असां लाइटुनि बल्ब लाइटूं इहे बंदि कंदा छो राति जो जेकॾहिं बती खुलियल हूंदी त माण्हू सुजाॻी थींदी सुस्ती न थींदी उथियो वरी तस्बीह पढ़ियईं क़ुर जो रुकू पढ़ियईं बरकातूं नफ़िल पढ़ियईं बती जे बंदि आहे त पोइ सुस्ती हूंदी गफ़लत हूंदी
इहे राति जूं 10 रातियूं घर जूं ॾीआ ॿारियल रखंदा ऐं पाण पंहिंजनि ख़ादमनि खे ॿुधाईंदा पाण ज़िक्रज़कार कयो भली 15 मिंट करे वरी सुम्ही पओ एॾो वॾो एतमाम कंदा जो फरमाईंदा त हिन 10 ॾींहंनि जी इबादत सभिनी खां वधीक बहितर आहे सो इहा हूअं न त शरीयत में छा आहे हुकुम हदीस में हुकुम आहे त सुम्हो त राति जो लाइटूं बंदि करे सुम्हो बतियूं ठारे सुम्हो पोइ साइंसदाननि तहक़ीक़ कई त मदीने वारे मीर जी हदीस जो असरु कहिड़ो आहे 1400 साल अॻे नबी साईं फरमायो सुम्हो त राति जो बतियूं ठारे सुम्हो पोइ हुननि हिकिड़े अमराह खे सुम्हारियो बतियूं बंदि करे उन कमरे में सुतो ॿिए कमरे में बतियूं खुलियल सुम्हारियो पोइ ॿिन्ही खे चेक कंदा रहिया जंहिं जूं बतियूं खुलियल हुयूं उनजो BP कॾहिं शूट पियो थिए कॾहिं वधियल कॾहिं घटि दिलि जी धड़कन कॾहिं वधि कॾहिं घटि माना इहे उनजा फिटफाट पियो रहे कॾहिं बेक़रारी कॾहिं बेचैनी कॾहिं सुकून में कॾहिं सुजागी में ऐं जंहिं जूं बतियूं बंदि हुयूं उन जूं सभु शयूं नॉर्मल हुयूं ॿियो बतियूं बंदि परदो बि आहे घर में सुती पई आहे भेण सुती पई आहे माउ सुती पई आहे धीउ सुती पई आहे बेख़बरी में कपिड़ो लही पए थो इंसानु पंहिंजे वस में न आहे बती बंदि आहे ऊंधा आहे माना परदो आहे ऐं बती बंदि आहे इहो जिस्मानी तरह सां फिटफाट आहे हूअं बतियूं बंदि करे सुम्हो पर इन 10 रातियुनि में इन इबादत जे ख़ातिर हज़रत सईद बिन जुबैर रहमतुल्लाह अलैह बतियूं खुलियल रखंदा त जीअं ज़िक्र अज़कार में सुस्ती न थिए सो तंहिंजे करे दोस्तो इन ईंदड़ अरबा ऐं ख़मीस खां अरबा थिए ख़मीस थिए इन हज जे 10 ॾींहंनि जो एॾो एहतमाम कयूं त जीअं असांजूं इहे इबादतूं सवाब थी सघे थो ॿियो हज जो महीनो असांखे मिले न मिले लिखराए त असां अलाह वटि आया ई कोन आहियूं ज़िंदगी खां पाण लिखराए केरु बि न आयो आहे जेको चए थो त मां हमेशह रहंदुमि न उते उमिरि ते को बि कोन्हे ओड़ा बि मरंदा जवान बि मरंदा जेको ॿारु ॼमे थो उहो ई मरी थो वञे ॼमल ॿारु ॼायल जॾहिं मरी थो वञे त पोइ हाणे ॿिए कंहिं ते कहिड़ी मया तंहिंजे करे दोस्तो इन शइ जो इरादो कजे थी सघे थो इन हज महीने खां अॻे ई हलिया वञो ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे को असां वटि हिकिड़ो यूनिवर्सिटी में प्रोफेसर हो इस्लामियात में मौलाना डॉक्टर अनवर पठान रिटायर थी वियो ईद जे ॾींहुं बयानु पियो करे उते ई अलाह हिसाब प्यारो थी फ्रांस अलाए कहिड़े मुल्क जो ख़तीब ॾिठोसीं जुमे जहिड़ी ख़ुतबो पियो पढ़े बयानु बि कई ख़ुतबे खां पोइ निमाज़ पढ़ाइणी जान अलाह जे हवाले थी ज़िंदगी का भरवंदो थोरी आहे त हिते को लिखरायो आहे त भाई न मरंदो रुगो पोड़ा मरंदा जवान न मरंदा मरंदो सभु को ख़बर बि कान्हे का तंहिंजे करे दिलि सां इरादो कयो त इहे सभु अमल कंदुसि इहे त सफ़ा सोला आहिनि ऐं ॿियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिकिड़ी हदीस रहिजी वई फरमाए मन आद मरीज़न जेको कंहिं मरीज़ खां तबकुर थी करे इन्हनि 10 ॾींहंनि में उनजी तबियत पुछणु वञे त ॼण कान मां आद औलिया अलाह वबुदलाई ॼण अलाह जे बलियुनि ऐं अबदालनि खां तबियत पुछणु घर में फुफो मासी चाचो मामो पाड़े वारो को बीमार आहे तबियत उनखां कीअं पुॼे रसूल फरमाईंदा उनखां तबियत पुछणु ला बस तूर इंशाअल्लाह अलाह साईं तोखे बीमारी मां पाक साफ़ कंदो तुंहिंजा तकलीफ़ तोखे ॾींहुं तुंहिंजा गुनाह छाणे छॾींदो अनकरी तूं सिहतयाब थी वेंदे मुख़्तसर वेझे ईअं न जेको वेठो हुजे बीमार माण्हू खे तकलीफ़ हूंदी आहे जज़्बात बि चढ़ंदी आहे या कोन 2-4-5 मिंट भला जे केर बि कोन्हे त सरकारी अस्पताल त आहे ओॾा माण्हू तबियत पुछी अचे वालिद साहिबु मरो हर जुमे ते असांखे वठी वेंदो चइबो मरीज़नि खां पुछी नेकी जो कमु आहे ॿी हदीस में रसूल फरमाए जेको माण्हू सुबुह जो कंहिं मरीज़ खां तबियत पुछणु वियो शाम ताईं अलाह जे रहमत जा फ़रिश्ता इन जे लाइ बख़्शी दुआ घुरंदा आहिनि जेकॾहिं शाम जो कंहिं मरीज़ खां तबियत पुछणु वियो त सुबुह ताईं अलाह जे रहमत जा फ़रिश्ता इन जे लाइ बख़्शी दुआ घुरंदा आहिनि तंहिंजे करे हिन 10 ॾींहंनि में मरीज़ खां तबियत पाबंदी सां रोज़ु हिते पाड़े में न आहे त अस्पताल मां चकर ॾेई 5 मिंट लॻंदा 10 मिंट पुछी अचे सवाब जी नियत सां जे अलाह ॾिनो आहे को जूस जे दॿे जी ताक़त 25-30 रुपए जो या सूफ़ जी फ्रूट जी त खणी वञे न आहे त भला सखणी तबियत पुछी अचे दुआऊं कयो अचेसि बसि तसली ॾेई अचेसि इहो बि सवलो कमु आहे ज़िक्र अज़कार सवलो कमु आहे मरीज़ को जनाज़ो वञे त हूअं ई जनाज़े सां माण्हू बीहंदे 2 मिंट जेकॾहिं थोरो कुल्हो ॾींदो हलंदो त लही कोन वेंदो हूअं बि सवाबु आहे पोइ हमरा जी ॻाल्हि वांगुरु चएसि असां पंहिंजे त जनाज़े सां गॾु हलंदा आहियूं अबा हाणे बाबे मामे चाचे पुफी मासीअ जनाज़े सां त असां हूअं ई हलंदासीं ॿिए कंहिंजे जनाज़े सां हल त कमाल त रवान चाचे मामे जनाज़े सां त हर को हलंदो भाउ जे जनाज़े सां त हूअं ई हलंदे ॿिए कंहिं जनाज़े खे कुल्हो ॾेई गॾु वञ त ख़बर पए न दुआ त अलाह तबारक व तआला जेको मूं चयो उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए तंहिंजे करे दोस्तो इहे नेका माल आहिनि हिन ज़ुल्हज में इन्हनि सभिनी करण जी अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए इन सभिनी जो इरादो त कयो था इरादे ते नेकी इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदी जॾहिं इरादो कबो त अलाह अमल जी तौफ़ीक़ ॾींदो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।